नाज़रीन पाण हिन वक्त हैदराबाद की मशहूर थधी सड़क ते मौजूद आहियूं। अचो त ॾिसूं थधी सड़क ते बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में थधी सड़क वारे इलाइक़े ते छा सूरत हाल आहे। इन परॾेही इदारे तरफ़ां खाद खुराक जो इदारे KFC जो इहो रेस्टोरेंट आहे, जंहिंखे पीपल्स पार्टी जे जियालनि तबाह ऐं बर्बाद करे बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। हिन सां गॾोगॾु तव्हां ॾिसी रहिया आहियो त साम्हूं सिटी बैंक जी बि ऑफिस आहे, उनखे बि साड़ियो वियो आहे। जॾहिं त उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट्स जूं ऑफिसूं आहिनि, उन्हनि खे बि हिन थधी सड़क ते बाहियूं ॾेई साड़ियो वियो आहे। ही हैदराबाद जो सब खां महांगो तरीन रेस्टोरेंट है कि पिज़्ज़ा हट, जैसे पीपल्स पार्टी के जियालनि तबाह कर छॾियो आहे। इन हट जी जेका सूरत हाल आहे तव्हां अखियुनि साम्हूं ॾिसी सघो था त सॼो हट जो मुकम्मल तौर ते तबाह आहे। जीअं हैदराबाद में पीपल्स पार्टी जी सरबराह बेनज़ीर भुट्टो जी शहादत जो वाक़ियो साम्हूं आयो, तीअं पीपल्स पार्टी जा कारकुन हिन हट ते पहुता हिन खे मुकम्मल तौर ते बाहियूं ॾेई तबाह करे छॾियो आहे। ही थधी सड़क ते मौजूद एक पेट्रोल पंप है जैसे मुकम्मल तौर ते तबाह किया वियो आहे। जॾहिं त उन सां गॾु ई जेको आहे हिकु फूड स्टोर है, उनखे भी पाकिस्तान पीपल्स पार्टी के कारकुननि तबाह करे छॾियो आहे। जॾहिं त इन साॻे पेट्रोल पंप के साम्हूं ही बिल्कुल एक बिल्डर की ऑफिस है, बुकिंग ऑफिस बेराज उल मेहरान, उनखे भी तबाह किया वियो आहे ऐं उहा बिल्कुल मुकम्मल तौर ते तबाह है। ही हैदराबाद में थधी सड़क ते गुल सेंटर के भरिसां ट्रैफिक सेक्शन कैंट की ऑफिस है, जेका मुकम्मल तौर ते तबाह कई वई आहे। उन हालत तव्हां ॾिसी रहिया आहियो। उन जे साम्हूं ही बिल्कुल एक मुस्लिम कमर्शियल बैंक जो दफ़्तर है, जो मुकम्मल तौर ते तबाह आहे। मुस्लिम कमर्शियल बैंक के भी तबाह करे बाहियूं ॾिनियूं वयूं आहिनि। उन जी हालत तव्हां अखियुनि साम्हूं ॾिसी रहिया आहियो। नाज़रीन ही गुल सेंटर वटि UBL जी बैंक है, जैं बैंक के भी तबाह किया वियो आहे। उन मुकम्मल ATM सेंटर जो उनखे तबाह किया वियो, बैंक अंदर भी बाहि ॾिनी वई आहे। ही गुल सेंटर जी UBL बैंक जो मंज़र है। नाज़रीन ही हैदराबाद शहर के उर्दू ॻाल्हाईंदड़ अक्सरियती इलाइक़े सदर में जो ॾेख है, जिते मुकम्मल तौर ते कारोबार बंद है। सदर में जेके दुकान आहिनि उहे बेनज़ीर भुट्टो जे सोग में हिन वक़्तु बंदि पियल आहिनि। समूरो कारोबार ठप थी वियो आहे। नाज़रीन पाण हिन वक्त हैदराबाद के लतीफ़ाबाद इलाइक़े में मौजूद आहियूं, ऑटोबान रोड ते। हिन वक्त तव्हां मुंहिंजे पुठियां ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद जो मशहूर तरीन परॾेही खुराक वारो जेको रेस्टोरेंट है मैकडोनल्ड, उहो मुकम्मल तौर ते तबाह आहे। उनखे बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ पीपल्स पार्टी जे जियालनि उन रेस्टोरेंट के तबाह करे छॾियो, जंहिंजी हालत तव्हांजे साम्हूं नज़र अची रही है। ही रेस्टोरेंट तमामु वॾो रेस्टोरेंट है, जेको हैदराबाद में सभई ख़ानदान रोज़ानो अची हिन रेस्टोरेंट में खाधो खाईंदा हुआ। जॾहिं त उनजे भरिसां ई बिल्कुल ही तव्हां ॾिसी रहिया आहियो त बैंकुल इस्लामी है, जेका मुकम्मल तौर ते तबाह कई वई आहे। हिन बैंकुल इस्लामी के पीपल्स पार्टी के कारकुननि बि ॿाहिरां बाहि ॾियण जी राति कोशिशि कई हुई, पर उनखे नुक़सानु थोरो घटि थियो आहे। यह बैंक मुकम्मल तौर ते स्टैंडर्ड चार्टर बैंक हैदराबाद जे ऑटोबान वाली रोड जी, उहा भी मुकम्मल तौर ते तबाह आहे। माण्हू उन बैंक में मौजूद आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद स्टैंडर्ड चार्टर बैंक जी सूरत हाल कीअं आहे। नाज़रीन हिन वक्त असीं कासमाबाद के गिद्धू चौक ते मौजूद आहियूं। एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स साम्हूं पीपल्स पार्टी के कारकुननि रुकावटूं खड़ियूं करे छॾियूं आहिनि, ऐं जिनके करे गिद्धू चौक ऐं ख़ासि तौर एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स वारो जेको हंधु आहे उते तमामु वॾियूं रुकावटूं आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हिन चौक ते छा सूरत हाल आहे। ही माण्हुनि रुकावटूं खड़ियूं करे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि। तव्हां पीर पागार जे फर्ज़ंद पीर सदरुद्दीन शाह राशिदी जी तस्वीर भी ॾिसी रहिया आहियो, जंहिंखे पीपल्स पार्टी के कारकुननि तबाह करे छॾियो आहे, जेका गिद्धू चौक ते लॻियल हुई। गिद्धू चौक ते ऐं एग्रीकल्चर कॉम्प्लेक्स जे साम्हूं पंहिंजो ही बाहि जा शोला नज़र अची रहिया आहिनि, जिन तहत पीपल्स पार्टी के कारकुन मुख़्तलिफ़ वक़्तनि ते पीपल्स पार्टी कारकुननि ऐं रेंजर्स ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जे विच में हिते सख़्तु छिकताइण वारो माहौल रहियो आहे। नाज़रीन ही हैदराबाद DG हेल्थ ऑफिस जो ॾेखो है, जिते मुख़्तलिफ़ गाड़ियुनि के पीपल्स पार्टी के कारकुननि बाहियूं ॾेई साड़े छॾियो आहे। ही पीपल्स पार्टी जा कारकुन आहिनि ऐं हेॾां ॿिए तरफ़ DG हेल्थ ऑफिस में माण्हू मुख़्तलिफ़ फुरलट करे रहिया आहिनि, उहे सामान खणी वञी रहिया आहिनि। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हैदराबाद में DG हेल्थ जी ऑफिस जो निशानो बणायो वियो आहे, जंहिंमें पीपल्स पार्टी के कारकुननि उतां सामान खणी वञी रहिया आहिनि। ही गाॾियुनि खे बाहियुनि जो सिलसिलो जारी आहे। हिन वक़्तु DG हेल्थ ऑफिस में 10 खां वधीक गाॾियुनि खे बाहियूं ॾिनी साड़ियो वियो आहे। ही मंज़र तव्हांजे रिकॉर्ड ते मौजूद आहिनि त सिंध जे डायरेक्टर जनरल हेल्थ डॉक्टर हादीब जतोई जी ऑफिस में उते हिते बाहियूं ॾेई टारनि खे बाहियूं ॾेई ॾिनियूं वयूं आहिनि। गाॾियूं साड़ी पइनि ऐं माण्हू सामान खणी रहिया आहिनि। ही DG हेल्थ ऑफिस जो मंज़र आहे। नाज़रीन हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सरकारी गैर सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सान पहुचाइण जो सिलसिलो जारी आहे। रऊफ़ चांडियो तव्हांखे वक़्तु अपडेट कंदो रहंदो। नाज़रीन बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ हैदराबाद में छा सूरत हाल आहे। अॼु 3 ॾींहं ते हैदराबाद जूं हालतूं कीअं रहियूं, अचो त हैदराबाद शहर जो दौरो करियूं। नाज़रीन ही कासमाबाद जो मेन रोड है, जो बेनज़ीर भुट्टो जी शहादत ते 3 ॾींहं खां पोइ बि वीरान आहे, जिते का भी मूवमेंट नज़र न अची रही है।
नाज़रीन ही एक पेट्रोल पंप है हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ वॻोड़ियुनि जिते मुख़्तलिफ़ इमारतुनि सरकारी इमारतुनि खे नुक़सानु पहुचायो उते पेट्रोल पंपनि जी बि हालत इहा आहे। तव्हां हीअ ॾिसी रहिया आहियो त हिन पेट्रोल पंप जो स्टोर मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे, सड़ी चुको आहे। उते हिक बि ज़री सामान जी मौजूदु न आहे। जॾहिं त पेट्रोल पंप जी हालत तव्हांजे अखियुनि जे साम्हूं आहे त हुन पेट्रोल पंप जी हालत कहिड़ी थी आहे ऐं कीअं मछरल माण्हुनि उनखे केॾो वॾो नुक़सानु पहुचायो आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीउ पेट्रोल पंप आहे जेको मुकमिल तौर ते तबाह आहे, जिते हाणे आहिस्ते आहिस्ते कानून लागू करण इदारनि जा अहलकार पहुची रहिया आहिनि। हीउ पेट्रोल पंप जी हालत तमामु तबाह कोन आहे ऐं हीउ किरोड़नि रुपयनि जो नुक़सानु थी चुको आहे। हिक पेट्रोल पंप ते कानून लागू करण इदारनि जा अहलकार मौजूदु आहिनि जेके मुसलसल मोर्चा बंदि आहिनि। काल्ह खां वठी करे पेट्रोल पंपनि खे जेके बाहियूं ॾिनियूं वियूं उन्हनि मां तबाहियुनि खां पोइ जेको आहे सो मछरल माण्हुनि जी तबाहियुनि खां पोइ पेट्रोल पंपनि ते कानून लागू करण इदारनि जा अहलकार मोर्चा बंदि थी विया आहिनि ऐं उहे पेट्रोल पंपनि जी इमारतुनि मथां मोर्चा हणी वेही रहिया आहिनि। जवाननि हैदराबाद जो कंट्रोल संभाले वरितो आहे। टें ॾिहाड़े ते बि हैदराबाद जा ही मुख़्तलिफ़ रोड तव्हांखे नज़र अची रहिया आहिनि, उहे मुकमिल तौर ते वीरान आहिनि। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ सोग में हैदराबाद में टें ॾींहं ते बि आम ज़िंदगी बहाल न थी सघी आहे। नाज़रीन ही नसीम नगर वारो इलाइक़ो आहे जिते कारोबार मुकमिल तौर ते बंदि आहे। समूरा शॉपिंग सेंटर दुकान मांडलियूं नंढा वॾा रेला सभु जेके आहिनि ठेला सभु बंदि पिया आहिनि हिते। बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ माण्हू अख़बारुनि जो विकिरो तमामु वधी वियो आहे ऐं माण्हू नसीम नगर चौक ऐं ॿियनि इलाइक़नि में अख़बारूं वठी रहिया आहिनि। धड़ाधड़ अख़बारुनि जो विकिरो थी रहियो आहे। उहे ॼाणणु चाहिनि था त बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ मुल्क जूं हालतूं कहिड़ो रुख़ अख़्तियार करे रहियूं आहिनि ऐं बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ गढ़ी ख़ुदाबख़्श वारे इलाइक़े में काल्ह छा सूरत हुई। नाज़रीन हैदराबाद में बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ जीअं हंगामी हालतूं लागू थियूं आहिनि ऐं विगोड़ जारी आहिनि, तंहिंखां पोइ दुकान ऐं कारोबार मुकमिल तौर ते बंदि आहे, जंहिंजे करे खाधे पीते जी शयुनि जो हिकु वॾो बहिरान पैदा थियो आहे। समूरियूं मार्केटूं बंदि आहिनि ऐं मुख़्तलिफ़ हंधनि ते गॾा गाॾनि ते माण्हू खीर मुख़्तलिफ़ नंढनि नंढनि गैलनि में विकिरो करे रहिया आहिनि ऐं हैदराबाद में खाद खुराक जी शयुनि जो हिकु वॾो बहिरान पैदा थी वियो आहे, जंहिं करे माण्हुनि खे सख़्तु तकलीफ़ूं दरपेश अची रहियूं आहिनि। हैदराबाद में विगोड़नि ते कंट्रोल करण लाइ कानून लागू करण इदारा हिते सरगर्म आहिनि, जिन पंहिंजो गश्त वधाए छॾियो आहे। हर घिटी ऐं हर गलीअ में कानून लागू करण इदारनि जो गश्त जारी आहे। कासमाबाद जी अलाइड बैंक आहे जेका मुकमिल तौर ते तबाह थी चुकी आहे। मछरल माण्हुनि हिन बैंक खे बाहि ॾेई छॾी ऐं तव्हां अंदरि हिन बैंक जी हालत ॾिसी रहिया आहियो त हिन बैंक जो समूरो सामान रिकॉर्ड सड़ी चुको आहे ऐं ॿियो जेको सामान रहियल आहे उहो ॿाहिरि साड़ियो वियो आहे। हीअ हिन बैंक जो रिकॉर्ड आहे जेको समूरो कासमाबाद जे मेन रोड ते पियल आहे, सड़ियल आहे, जेको मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे। हीअ अलाइड बैंक कासमाबाद जी आहे जंहिंमें समूरो रिकॉर्ड तबाह थी चुको आहे। ये बैंक मुकमिल तौर ते तबाह आहे। हैदराबाद में मछरल माण्हुनि 15 खां वधीक पेट्रोल पंप साड़े चुका आहिनि। हैदराबाद में टें ॾिहाड़े ते पेट्रोल पंपनि ते ई कानून लागू कंदड़ इदारनि जा अहलकार ऐं पुलिस खे हाई अलर्ट रखियो वियो आहे। उहे चौकस बीठल आहिनि त जीअं वधीक कंहिं पेट्रोल पंप खे को बि नुक़सानु पहुची न सघे। ही शराब जूं बोतलूं आहिनि जेके कासमाबाद जे मेन रोड ते हिकु गुते ते हमले खां पोइ उहे टोड़े ॿार शराब जूं बोतलूं खयूं वियूं जिन खे ॿार तोड़ फोड़ कई हुई। हीउ कासमाबाद जे मेन रोड वारो गुतो आहे जेको मुकमिल तौर ते तबाह थी चुको आहे। उन में पियल शराब जूं हज़ारे बोतलूं जेके आहिनि ते तोड़ फोड़ जो निशानो बणाई वियूं। नाज़रीन हीअ हैदराबाद जी हबीब बैंक आहे जेका ब्रांच आहे जंहिंजो हीअ ATM मर्कज़ तव्हां ॾिसी रहिया आहियो। ATM मर्कज़ खे मुकमिल तौर ते तबाह कयो वियो आहे। जॾहिं त उन ATM सेंटर सां गॾोगॾु ई बैंक जी का हालत आहे उनखे बि तव्हां नज़र मां गुज़री रही हूंदी त उन बैंक खे बि मुकमिल तौर ते तबाह कयो वियो आहे। उन बैंक खे बाहि ॾिनी वई आहे, उनजे अंदरां मुकमिल तौर ते सामान खॼी चुको आहे। हीअ बैंक मुकमिल तौर ते विगोड़नि तबाह करे छॾी आहे। ही कासमाबाद जो कस्टमर सर्विस सेंटर आहे जेको मुकमिल तौर ते तबाह आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हुनजी मेन गेट जेका आहे उहा मुकमिल तौर ते टुटी चुकी आहे। अंदरि जेको मेन दरवाज़ो हो हुनखे बाहि ॾिनल आहे ऐं सेंटर जे अंदरि ई जेके समूरा सिस्टम कंप्यूटर ऐं ॿियूं शयूं उहे मुकमिल तौर ते भॻल आहिनि। शीशा समूरो निज़ाम कस्टमर सर्विस सेंटर जो तबाह थी चुको आहे। हैदराबाद में जिते मछरल माण्हुनि सरकारी मिल्कियतुनि खे नुक़सानु पहुचायो आहे उते ख़ानगी मिल्कियतुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। हीअ हिकु टेलीविज़न जेके कंपनी जो को मर्कज़ आहे जेको इलेक्ट्रॉनिक जो मशीनुनि जो मर्कज़ आहे जंहिंखे बि तबाह कयो आहे। उनजे अंदरि जेके फ्रिजूं एसूं ऐं ॿियूं जेके बि इलेक्ट्रॉनिक जूं शयूं हुयूं उहे मुकमिल तौर ते तबाह थी चुकियूं आहिनि ऐं माण्हू हितां उहे शयूं खणी चुका आहिनि।
नाज़रीन, हिन वक़्तु असां हिकु बैंक वटि मौजूदु आहियूं, जंहिं बैंक जी तव्हां हालत ॾिसी रहिया आहियो त उहा हैदराबाद जी बैंक आहे जेका मुकमिल तौर ते तबाह थी चुकी आहे। उन बैंक में जेको आहे सो पंहिंजो समूरो जेको सामान आहे उहो सड़ी चुको आहे। बैंक जी हालत इहा आहे त तव्हां ॾिसी रहिया आहियो, मेन गेट टुटल आहिनि, दरियूं दरवाज़ा समूरा टुटल आहिनि, उन जो जेको फर्नीचर आहे उहो बि टुटी चुको आहे। तव्हां ॾिसी रहिया आहियो त हीअ बैंक आहे जेका अंदरां उन जी हालत तमामु ख़राबु आहे। बैंक में समूरो सिस्टम, उन जी छित खां वठी करे जेको बि अंदरि शयूं आहिनि उहे मुकमिल तौर ते तबाह थी चुकियूं आहिनि। हीअ अली पैलेस वटि हिकु बिल्डर जी ऑफिस आहे जेको नओं प्रोजेक्ट बिल्डिंग कंस्ट्रक्शन जो शुरू थियण वारो हुयो। उन जी ऑफिस खे बि मुकमिल तौर ते तबाह कयो वियो आहे। तव्हां ऑफिस जी हालत ॾिसी रहिया आहियो त बेनज़ीर भुट्टो जी शहादत खां पोइ मछरनि माण्हुनि इन बिल्डिंग ऑफिस जी हालत छा कई आहे।